जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये बाजी खून की बाजी है, ये बाजी तुम ही हारोगे। ये बाजी खून की बाजी है, ये बाजी तुम ही हारोगे। हर घर से भुट्टो निकलेगा, तुम कितने भुट्टो मारोगे। ये तव्हांखे ख़बर आहे त हीअ जेका असांजी अॼोकी रैली आहे, बिलावल ज़रदारी साहब इलेक्शन जे ॾियारे ते मुखालफ़नि शहीद कयो। तव्हां ॾिठो त हिन पूरे इलेक्शन प्रोसेस में हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी, हर तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई। जेॾो माण्हू वञे पियो तेॾो पीपल्स पार्टीअ जा झंडा हुया ऐं मुखालफ़नि जो केरु प्रोग्राम रखण लाइ तयारु कोन हुयो। उहे ज़ाहिरी तौर पंहिंजी शिकस्त ॾिसी चुका हुया। तव्हां ॾिठो सोशल मीडिया ते पोइ जॾहिं उन्हनि खे ख़बर हुई त असां इलेक्शन मीडिया ते इहे ॻाल्हियूं हलनि पियूं त बाबा उन्हनि शिकारपुर मां हथियार बंदि घुराया आहिनि, उन्हनि फलाणे हंधि हथियार बंदि घुराया आहिनि। माना हिन इलेक्शन हू त हारजी चुका हुया, पर इलेक्शन वारे ॾींहं ते हुननि खे दहशत फैलाइणी हुई ऐं इलेक्शन खे डीरेल करणो हुयो। असांजा दोस्त 8 फेबरवरीअ ते पोलिंग स्टेशन अलीबख्श माछीअ में पुरमन हुया। ये भाऊ यासीन चयो त हिन खां अॻु में मसरूर जतोई जॾहिं विज़िट करे वियो तॾहिं बि असांजा दोस्त पुरमन हुया, पर जॾहिं मुर्तज़ा जतोई हथियार बंदि टोले सां पंहिंजे पुट समेत उन पोलिंग ते पहुतो त हिन जे उन्हनि दहशत गर्दनि उन्हनि ऐं हिन पाण बच करे हिन जे पुट सिधियूं गोलियूं हलाए असांजे नौजवान खे शहीद कयो। उन्हनि वटि लठ हुई न, उन्हनि का अहिड़ी शइ न हुई। छो त असांजे पार्टीअ जो हुकुम हुयो त असां इलेक्शन खटे में रहिया आहियूं, असांखे कंहिं बि क़िस्म जी मज़ामत न आहे करणी। पर हुननि दहशत गर्दनि असांजे माण्हुनि खे सिधियूं गोलियूं हलायूं। असांजा ॿिया माण्हू भाऊ हुसैन ज़रदारी साहब जॾहिं उन्हनि खे रोकियो हथ मथे खयो त उन जे चंबे में बि बरस्त हणी उनजो चंबो जेका ख़तमु कयो वियो आहे। असांजे पंहिंजो बुज़ुर्ग भाऊ शेर मोहम्मद ज़रदारी साहब खे उन्हनि दहशत गर्दनि मतियो। ॿियो भाऊ यासीन आहे, उहे माण्हू धकी कयूं त हीअ जेके दहशत फैलाइण आया हुया असां गवर्नमेंट ऑफ सिंध, हीअ जेका निगरान गवर्नमेंट आहे, हिन खां मुतालबो था कयूं त इहे जेके सरेआम असांजा माण्हू मारिया आहिनि, धकी कया आहिनि, उन्हनि खे फौरन गिरफ़्तार कयो वञे। छो त गुलाम मुर्तज़ा जतोई जा हुनजो पुटु कानून खां मथां न आहिनि ऐं हू हींअर इहो सहारो था वठनि त असां GDA जे प्लेटफॉर्म तां कानून खां मथां थींदासीं। असां उन्हनि खे ॿुधायूं था त जेकॾहिं पीपल्स पार्टीअ ॻाल्हि ॾिनी त असां तव्हांजे GDA खां वधीक माण्हू गॾु करे सघूं था। असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं, चीफ जस्टिस खां मुतालबो था कयूं, CM सिंध खां मुतालबो था कयूं, IG खां मुतालबो था कयूं त 2-3 ॾींहंनि जे अंदरि हीउ कातिल गिरफ़्तार कयो, न त असां भरपूर काल ॾींदासीं। इन्हनि खां बि वधीक असां माण्हू कढी सघूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजे माण्हुनि जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। शहीद बिलावल ज़रदारी जे खून सां